अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी, किस्त 49 बाब 7। सुहा चाई सुध न पई ससुई पुछ मसे मतां तोई खे मुझाइन मार्ग में। शाह सिंध में वहाबियत दर हकीकत रद्द अमल हुई। हितां जे पीरनि सादातनि सजादनि ऐं ख़ानकाह नशीननि जे बद ऐमालियुनि सियाकारनि ऐं दीन खां दूर किरदारनि आदतुनि ऐं इतवारनि जो। सिंध जो अवाम जाहिल, न ख़बर न तालीम, न सही रहनुमा, न सच कूड़ जी सुध। वेचारा अबूझ ऐं ख़ुशि एतिक़ाद अक़ीदनि में अहिड़ा कमज़ोर ऐं तोहमात में एतिरो मुब्तला थी विया जो पीरीअ मुरीदीअ सॻे धाॻे दुआ पीणे कानी करामत जे सूरत में ख़ानकाह नशीननि सजादा नशीननि ऐं क़ब्रुनि जे मुजावरनि जेकी कोड़कियूं वॾे छॾियूं हुयूं उन्हनि में फासंदा विया। सिंध जे कुंड कुड़छ में वॾियूं वॾियूं दरगाहूं, शानदार सजादा ऐं धूमधाम वारा पीर ऐं मुर्शिद ॼण हर कंहिंजो मुक़ोम अची वियो। कन बुज़ुर्गनि सदियूं अॻु पोरियो कयो हो, जंहिंजो नाजाइज़ ऐं सरासर ग़लति फ़ाइदो उन्हनि जा जाहिल ऐं दीन खां दूर पंहिंजे बुज़ुर्गनि जे रस्ते खां परे पियल पोयर वठी रहिया हुआ। जन बुज़ुर्गनि खुदा जे नेकबाननि दीन ऐं शरीयत जे सही रस्ते ॾेखारण लाइ मर्कज़ क़ाइमु कया हुआ, उहे खां पोइ लादीनीअ जा अॾा बणिजी पिया ऐं उन्हनि मर्कज़नि खे सजादनि ऐं मसनदनि में मुंतक़िल करे पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे नाले ऐं उन्हनि जे नेकियुनि खे तिजारत जो माल बणाए उन ई आमदनीअ ते पंहिंजनि ज़िंदगियुनि ऐं आक़ियुनि जी कुवत गुज़र जो दारोमदार रखियो वियो। माण्हुनि खे मरूब करण लाइ अवाम जे दिलनि ते धाके विहारण ख़ातिर मिटीअ जे क़ब्रुनि खे संगे मरमर सां सिंगारियो वियो। उन्हनि ते शानदार कुब्बा, गुंबज़ ऐं रोज़ा खड़ा कया विया। उन्हनि ते काशीकारीअ जा कम कराए ख़ूबसूरत ऐं रंग बरंगी बणायो वियो। ख़ाक नशीननि जे आस्थाननि खे कैसरो किसरा जे ऐवाननि में तब्दील कयो वियो। दल्क पोशन जे मर्कज़नि खे कीम ख़्वाब ऐं रेशमी उबाउनि ऐं कुबाउनि में गिरांबार कयो वियो। उहे सभई शाही ठाठ इन ई करे त संदन तिजारत चमके ज़ोर वठे ऐं ख़रीदारनि जी आमद रफ़्त उन ई चमक दमक खे ॾिसी वधे ऐं घणी थिए, यानी उन ई आराइश सबबि जीअं संदन दुकाननि जी रौनक वधे। उन जी तिजारत में जॾहिं माण्हुनि माली मुनक़त ॾिठी त केतिरनि कूड़ियूं क़ब्रूं बि ठाहियूं। कन नामालूम क़ब्रुनि ते कंहिं न कंहिं पीर, शाह या शहीद जो नालो रखी दरगाहूं पैदा कयूं वयूं। कन त मुर्गो ई वणनि जे टामियुनि ऐं लामियुनि में इगड़ियुनि थिगड़ियुनि जा टुकर टोटा टिंबे खबड़नि लवनि ऐं कंडनि खे थगड़ियाल पीर बणाए पंहिंजो रोज़गार चालू कयो। उन ई हद ताईं दीन खां दूरी ऐं इस्लाम खां इनराफ़ी कई वई। एसी ताईं अक़ीदनि जो ज़ैफ़, ईमान जी कमज़ोरी ऐं तोहमात जो ज़ोर थी वियो जो क़ब्रुनि जूं बासूं बासियूं वयूं, पीरनि जूं कुनियूं कयूं वयूं, मज़ारुनि ते सुखाऊं आंदियूं वयूं, दरगाहुनि ते मेला लॻाया विया। मुअन जे नाले में दरगाहुनि ते गऊं ऐं सान कुठा विया। माण्हू बीमार त सिधो कंहिं मुए जे मुक़ाम ते जे उतां शफ़ा थींदी। अड़ी मोड़े थी झटि कंहिं क़बर ते सलामी। मां पहिरियों सूमर, मां पहिरियों जुमो, मां पहिरियों आचर। मतिलबु त 7 ई ॾींहं हफ़्ते जा कंहिं न कंहिं पीर जे नाले मख़सूस। अॼु हिन पीर जी सुख आहे, सुबुह हुन क़बर ते मेलो, परीहं हुन जी मिठी कुनी। पुट बि पीर ॾियणु लॻा ऐं औलाद जो जीअण बचण बि उन्हनि जे वञी हथु थियो। औरतुनि ऐं मर्दनि खे जिन भूत वठणु लॻा ऐं उन्हनि जो निकाल बि कंहिं न कंहिं पीर या मुर्शिद जे दरगाह ते थींदो रहियो। जे हिसाब थियो आहे। हिसाब माना हिन खे जिन भूत जी सट आयल आहे या जिन भूत जो सायो थियल आहे। फलाणे पीर खे उन जो हुदो आहे। हुदो अहद माना अख़्तियार मिलियल आहे। हलो त ओॾां हलूं। क़ब्रुनि अॻियां सजदा, मुअन अॻियां रुकू ऐं सुजूद, मज़ारुनि जे चौधारी सदका, हथ ॿधी ॻिचीअ में ॻारा विझी ईअं हाजत बयानु करणु जीअं को जीअरे जे अॻियां पंहिंजो हाल करे। मतिलबु त सिंध जे सभिनी जीअरनि जी समूरी उथी वेठी वञी मुअन जे हवाले थी या उन्हनि जे मुजावरनि, सजादनि ऐं पीरनि जे। हर क़बर विलायत माब ऐं हर मिटीअ जो ढेर करामत जो मर्कज़ बणिजी वियो। क़ब्रूं त क़ब्रूं, पर वणनि टणनि जी पूॼा थियणु लॻी। उन्हनि ते बि सवाली पंहिंजूं हाजतूं वठी वञणु लॻा। उन्हनि सभिनी ग़ैर शरई ॻाल्हियुनि जो जॾहिं अहम रवाज थियो, जेको तनज़ुल जो दौर जो ख़ासो थिए थो, उन वक़्तु सिंध जो को बि अहिड़ो शहर बाक़ी कोन रहियो जंहिं लाइ ॿुधण में न आयो त मंझि 1.25 लख ओलिया सुतल आहिनि। रोड़ी 1.25 लख पीर, सेवण 1.25 लख पीर, ठटो 1.25 लख पीर ऐं मकली 1.25 लख पीर। उन्हनि इज्तिमाही मर्कज़नि खां अलावा हर ॻोठ ऐं हर वाहण खे पंहिंजूं जुदा मज़ारूं ऐं दरगाहूं हुयूं।
ही जुमन शाह आहे, ही फतन शाह आहे, ही लालण घोट आहे, ही भूरल बादशाह आहे, ही पीर पंजो आहे ऐं ही पीर चंडराम आहे। शहीद ऐं शाह खां घटि को बि मिटीअ जो ढेर सिंध में कोन हो। कंहिं माण्हूअ खे घर घाट कोन हूंदो, कमाइण करतण खां घोसड़ाट निकमूं ऐं टोटरी हूंदो। झटि कंहिं जाइ ते पुराणी क़बर ॾिसी या क़बर ठाहे पाणीअ जो छिणकार करे वेही रहंदो। चए फ़क़ीर आहियूं, मिड़ई पिया आशिक़ जे दर जी चाकिरी ॾियूं ऐं रियाज़त तड़ी कयूं। महीने अध में 2-3 एकड़नि खे वलो चाढ़े, वलो माना नाजाइज़ कब्ज़ो, वकड़ चाढ़ण बि उन ई माना में कतब ईंदो आहे। उन जूं ॿियूं मुख़्तलिफ़ मानाऊं बि थियनि थियूं। मसलन वकड़ चाढ़ण, ॿिए खे ॻाल्हियुनि में फासाए कंहिं ॻाल्हि जी सची कराइणु। वकड़ ॾियणु, रसीअ खे चौधारी फेराए ॿधणु। वकड़ आहे रस्ते में उतां ॻोल्हाई आहे, यानी रस्तो मुड़े थो। चौधारी पेहर बि अची वेंदो ऐं रतन जोत नाज़ बुई ऐं कुंवार ॿूटीअ जा थोॾा बि लॻी वेंदा। हिकु सुठो मनह बि अॾिजी वेंदो, जंहिंमें थधा मट, कुपियूं, यकतारो ऐं भंग घोटण जो ॾंडो कूंडो मौजूदु थी वेंदो। बसि जुमन शाह शहीद जी दरगाह तयारु, न पैसो ख़र्च न पाई ख़र्च, दरगाह मुकमिल, ज़मीन तां दख़ल, न सरकार पटराए सघे ऐं न चङू मठो। ओलिया जो आस्थान जो थी वियो। पहिरियों पिनी सिनी पाण माह पहिरियों सूमर मल्हाईंदो, उन खां पोइ बाक़ी मामिलो पंहिंजो पाण चालू थी वेंदो। सुखूं, बासूं, कुनियूं, ख़ैरातूं, ख़तमा ऐं मेला मलाखड़ा ॼण बर में बाज़ारियूं लॻी वेंदियूं। जेसीं मुजावर जेरो तेसीं फ़क़ीर बि पियो सॾिबो ऐं संदसि सभई लायो सजायो मरंदो त पाण बि पीर थी पवंदो। मतिलबु त जेको एॾो टोटरी ऐं निकमो हो जो कख बि वञी सऊं करे न थिए सघियो, सो उन ई तरकीब सां जॾहिं मुओ त ओॾो वली थी पियो। चए यर वाह जो फ़क़ीर साईं हो, हाओ साईं ज़रे वारो मुड़ुसु हो, हाओ अदा तॾहिं त एॾीअ मंज़िल रसियो। मंज़िल जो बिगाड़, संदसि ॿालिको बि घटि न थींदो। ॿालिको माना जेको ॿियो टोटरी ऐं रोलाक छोरो पेनू फ़क़ीर पंहिंजे टांडे टोपी ऐं अॻु पोइ लाइ रखियो हो। माण्हू एतिरा मजहूल जो मिटीअ में एतिक़ाद, अखियुनि ॾिठे टोटरीअ में ईमान ऐं रोलाक छोरे में ख़ुशफ़हमी। उहो आलम हो सिंध जे तोहम परस्ती ऐं क़बर परस्तीअ जो, ऐं उहो हो जीअरनि ते मोहन जो धाको, जेके या त सालनि खां वठी पाण बि मिटीअ सां गॾु मिटी थी विया हुआ, या मुर्गो ई उन्हनि जो मोड़ खां ई मशकूक हो। लेकिन जेके पीर मुर्शिद, ख़ानका नशीन या सजादा ऐं सैद उन्हनि दरगाहुनि जा मुतवली हुआ, या पाण पंहिंजे सिर पीरी मुरीदी ऐं कानी करामत जा दावेदार हुआ, से त सॼी ॻाल्हि जा मालिक ई पाण हुआ। सिंध जो 60 लख आदम उन्हनि जे सॻे धागे में, उन्हनि जा दाम में, उन्हनि जे दाम में, उन्हनि जे अख़्तियार ऐं इक़्तिदार में। को कंहिंजो मुरीद, को कंहिंजे दर जो कुतो, को किथां जो पारीअ ढोयूं, त को किथां जो चग वढियो। चए माना उहो माण्हू जेको अटे, अन्न, खीर ऐं मखण जी पारी मथे ते नज़राने तौर खणी थोरी थोरे वक़्फ़े बाद पीर मुर्शिद जे दरगाह सगूरीअ ते पहुचाए। ॿियो के जाहिल मुर्शिद मुरीद करण वक़्तु माण्हूअ जे वारनि जी चग वढे छॾींदा हुआ। बैयत वारे मुरीद खां उहो चग वढियो मुरीद ज़्यादा पुख़्तो ऐं मुख़लिस सम्झो वेंदो हो। मुर्शिद सगूरा मां ख़ाक पाए क़िबला साईं, गोलनि जो गोलो, दर जो कुतो, चग वढियो मुरीद, रहम जी निगाह, दुआ जी नज़र, ऐं जी संहिंजी ईंदी त मुर्शिद मलंदो, छल उहो सवली कंदो, उहो वाहरू थींदो, छल उन ई खे नंग पवंदो, छल उहो सणाई कंदो। ख़ुशि एतिक़ाद मुरीद गॾु थींदा त चवंदा, हा साईं वॾी कानीअ करामत वारो आहे। छल पियो साईं ॿोले, ज़ुबान मां अखर निकितो ॼण गोली लॻी, असुल ठहफ़। असां साईंअ जूं पाण करामतूं ॾिठियूं, हिननि गुनहगार अखियुनि लकाव ॾिठा। हाओ साईं सत पुश्तो वली आहे, वॾो साईं बि अहिड़ो हो, भले यर छा ॻाल्हि कजे। उन्हनि केल मकाल ऐं ॻाल्हियुनि ॿोलियुनि हलंदे मजलिस जो जे वायो मंडल ते वेसूरो छायल हूंदो। उन ई पीरी मुरीदीअ वारी काइनात में न ख़ुदा जो ज़िक्र हूंदो, न रसूल जो नालो। उन्हनि जा सॼा अख़्तियारात नऊज़ बिलाए सलब ऐं पीरनि जे पंहिंजे हथ में। चए मख़लूक पंहिंजे ख़ालिक ॾांहुं रुजू थिए त हीअ सॼी दुनिया हूंद बुखी मरे। सिंध जे मुस्लमान जी कमाईअ जो वॾो हिसो अहिड़नि मज़हबी हरामकारियुनि में सर्फ़ थींदो। सुखनि, बासुनि, कुनियुनि, क़बरुनि जे नाले में ढोरनि कुहण बाद जेको बचंदो हो, सो मुर्शिदनि जे नज़राने ऐं दावतुनि जे बिले। मसलन
हिकु कणिक जी नाड़ी थींदी त सैद फ़क़ीर अची गॾु थींदा, उन्हनि खे खारायो वेंदो ऐं ॾिनो वेंदो। ॿ लाबारो पियो त वल मुठ सैदनि ऐं पीरनि खे ॾिनी वेंदी। टे बटईअ ते पीराणो टोयो पहिरियों कढियो वेंदो। चार अनु नओं आयो त मुर्शिद वटि वट वण सलाए ज़रूरु पहुचाइबो। पंज दरगाह ते नंगर लाइ साल में हिकु ॿ दफ़ो इन खां अलावा अनु मोकिलिबो। छह मुर्शिद सफ़र में चढ़ी जॾहिं घर ईंदो तॾहिं संदसि उठनि घोड़नि खे जव चणा कणिक दाणे तौर ॾिबा। सत मुर्शिद घर ईंदो ऐं जॾहिं बि जेतिरा दफ़ा ईंदो तॾहिं निहायत कुशादा दिलीअ सां खेसि ऐं संदसि ख़लीफ़नि खड़नि ऐं कामिन कड़नि खे उफराटा ऐं पुलाव खाराइबा। जे घर में कुझु न हूंदो त किथां ओधर कबी। अठ रोज़ानो सुबुह जो या हर जुमे ते जेको सैद फ़क़ीर दर ते ईंदो तंहिंजे किश्ते या गोदड़ीअ में अन्न या अटो विझिबो। नव मुर्शिद जे पीउ ॾाॾे जो जॾहिं उर्स थींदो त उन जे लाइ कणिक चांवरनि चणनि ऐं जवनि जूं फांडणीअ मुताबिक़ जेको हिसो पवंदो सो ॾिबो। ॾह मुर्शिद जो को भाती मरंदो त उन जे 7 जुमाणनि ते जेकी ख़ैरातूं थींदियूं उन में अन्न पहुचाइबो। 11 मुर्शिद जे पंहिंजनि पुटनि या नियाणियुनि जी शादी थींदी त उन वक़्तु बि दावत जे ख़र्च में अन्न जो हिसो ज़रूरु ॾिबो। 12 मुर्शिद खां अलावा संदसि ख़ासि ख़लीफ़नि या हाज़िरीअ जे नौकरनि या प्यारनि मुलाज़िमनि जे घरनि ॾांहुं बि ज़रूरत वक़्तु अन्न मोकिलिबो। 13 सुखुनि बासुनि पुननि मुरादनि जे सिलसिले में जेके दरगाह ते वञी देगियूं लाहिबियूं उन्हनि में सुखदासी चांवर कत बांधा वेंदा। 14 शाम वारी मानीअ वक़्तु कंहिं ममातीअ वारे पीर जे नाले ते मानी पचाए मुला जे घर मोकिलिबी, जंहिंखे पीराणू लोलो या पीराणी टिकी सॾिजे थो। उहे 14 उनवान आहिनि उन ई अन्न जे न राहे ख़ुदा न राहे रसूल वञण जा, जंहिंखे सिंधी मुस्लमान रत पोइ हिकु करे ज़मींदारनि जा सवें सोमा ऐं तरह तरह जुठियूं सही 12 महीननि जे ॿिनि मौसमुनि में पैदा करे थो। जानवरनि जे सिलसिले में खेसि हेठीअ तरह क़ुर्बानी करणी पवे थी। 15 सुखुनि बासुनि पुननि मुरादनि ते ढोरनि खे कोहणु। 16 मुर्शिद जे दरगाह ते जेकी रध पचाह जूं ज़रूरतूं पवनि उन लाइ गऊं वहड़ा सान या कुहट ॾियणु। 17 पीराणो ढोर मुर्शिद जे नाले ते जेको ढोर कजे। 18 पुगुर का तमन्ना पूरी थींदी, को कारज सिधो थींदो, का मुश्किल आसान थींदी त पुनीअ मुराद पारां जेको ढोर मुर्शिद खे ॾिबो तंहिंखे पुगुर चइबो। 19 खीर लाइ दरगाह ते भली सुआ में या पहिरियात घणी खीर सां गऊं पहुचाइणु लाज़मी आहे। 20 साल में बिला ज़रूरत ऐं तलब जे बि बतौर नज़र जे ॾांद गऊं वहड़ो में सान वछेर या कुहट बहरहाल का न का जिन्स हिकु ॿ दफ़ो ज़रूरु ॾिनी वेंदी। 21 मुर्शिद जॾहिं सफ़र ते मुरीद जे घर अची लहंदो उन वक़्तु नक़दीअ सां गॾु भलो घोड़ो या भलो ॾांद या भली गऊं या भली में बि ज़रूरु ॾिबी। ख़ाली हथे बिना ढोर जे मुर्शिद खे मोटाइणु माना क़यामत कारी ऐं मुहकाराई आहे। जेकॾहिं ख़लीफ़े खड़े खे बि का ढगी अखियूं चढ़ी वई त उहा अलॻि चट माल रिज़्क जे उन नुक़सान खां पोइ घरू असबाब ऐं टपड़ टाड़ी हिन तरह मुर्शिद जे वर चढ़े थो। 22 सुठी जंडीअ लथल खट। 23 सुठी रिली या रेशमी चादर या सवड़। 24 ठटे जी लुंगी नसरपुर ऐं गंबड़ जो खेस। 25 ॿियो को अहिड़ो घर जो ठाहु को टपड़ जंहिं ते मुर्शिद जी अखि पवे ऐं संदसि दिलि सट खाए। 26 जंहिं हंध ते पीर अची वेहंदो उहो हंधु मुरीद ते हराम थी वेंदो। जॾहिं मंज़िल पटी तॾहिं उहे खणी ख़लीफ़ा साईं जन जे टपड़नि में विझंदा। 27 ख़लीफ़ा ऐं कामी जन जो गुज़र बसर बि मुरीदनि मां पट सट ते हूंदो हो, छाकाणि त पीर वटां खेनि का बि पघार कान मिलंदी हुई। उन्हनि खे मुरीद जे घर में जेको टपड़ वणियो त उहो बिना मोकल जे खुर्जीन में विझंदा। खुर्जीन सोटी या उन जी ॾास जी सिंध में ॾाढी सुठी ऐं मज़बूत थींदी आहे। उन खे बि खीसा हूंदा आहिनि, सफ़र में उन्हनि में सामान विझी हलिबो आहे। मसलन वटो ॾोही मांधाणी रिली चादर विहाणे जी छिव चमचो पिंडी पखो विंजणू छिको वग़ैरह वग़ैरह। 28 घर जा बर्तन देगिड़ा बंडियूं वग़ैरह बि पीर जे हवेलीअ लाइ ॾिबा। घरू असबाब खां पोइ वारो अचे थो मिल्कियतुनि जो। 29 के मुरीद लावलद मरनि था, अक़ीदे जा अज़हद कमज़ोर आहिनि ऐं मज़हब जी खेनि रतीअ भर बि ख़बर न आहे त उहे पंहिंजी समूरी मिल्कियत ज़रई ज़मीन सिकनी इमारतूं ऐं मुतहरिक माल पंहिंजे
मुतलिकीन या कंहिं क़ौमी कार्ज जे बजाए मुर्शिदनि जे नाले करे वञनि था। 30 के माण्हू पंहिंजे जीअरे बि मिल्कियत जा कुझु हिसा मुर्शिद जे हवाले करे छॾनि था। उन्हनि सभिनी हर्जन मर्जन बाद वारो अचे थो नक़दीअ जो। 31 मुर्शिद जी दरगाह ते जॾहिं वञिबो तॾहिं कुझु नक़दी संदसि खट ते बतौर ज़ियारताणे जे रखिबी। साल में जेतिरा दफ़ा बि वञिबो त उन ई उसूल ते अमल कबो। 32 मुर्शिद जी दरगाह ते जेको बि ख़र्चु थींदो उन में हिसे रसद या पंहिंजी पुॼंदी आर बाज़ेत हिसे हैसियत खां बि वधीक नक़दी ॾिबी। 33 मुर्शिद ते ओचिती का मुसीबत पवंदी संदसि बद अमलनि करे मथस के केस थींदा या हर्जन ख़र्चनि में पवंदो उन वक़्तु बि हिसे रसद नक़दी मुरीद खे ॾियणी आहे। 34 जॾहिं मुरीद जो मुर्शिद में ज़माने जो कमु पवंदो ऐं मुर्शिद खे कंहिं ॾे सिफ़ारिशी वठी हलणो हूंदो उन वक़्तु ॿीणा ख़र्च पखा भाड़ा भुता पंहिंजा ऐं पंहिंजनि चइनि पंजनि ख़लीफ़नि जा खांस वरिता वेंदा। 35 दरगाह ते जॾहिं वञिबो त नक़दीअ खां सवाइ कान का सूखड़ी सौगात या वट विणस बि ज़रूरु खणी वञिबी। मसलन गिहु मखण माखी खीर खारकूं अंब या ॿियो मुंदाइतो मेवो। 36 उन्हनि ओचितनि या रिज़्की ख़र्चनि खां सवाइ मुक़ररु सालियानो नज़रानो जुदा आहे। उहो मुर्शिद ऐं मुरीद जी हैसियत ते मदार रखे थो। जे मुर्शिद तम तराक वारो आहे त नज़र बि वॾो, जे मुर्शिद मोचारो सोचारो त नज़र बि ओतिरो कम। घटि में घटि 2 रुपया ऐं मथे हज़ारनि ताईं उन जी वसूली उन वक़्तु थींदी आहे जॾहिं मुर्शिद सगोरा सालियाने सफ़र ते चढ़ंदा आहिनि। उहे नक़द नज़राना सावण जे ॾींहं में दरगाह ते वेठे पिया वसूल थींदा। जॾहिं मौसम ठरी ऐं सर्दियूं आयूं उन वक़्तु सॼीअ सिंध मां कटक पीरनि जा काहे पवंदा। उठ घोड़ा तोबरा झंडा गिंड घड़ियाल ख़लीफ़ा मौलूद ऐं ज़िक्र वॾियूं दस्तारूं ड्रिघा चोला ॿटवां वार सींध सुरमू तेल जी मख चख हिक हथ में उसा ॿिए हथ में तस्बी रुमाल ॻाढ़ो छुर वारो कुल्हे ते जंहिंमें कन खोटणी ऐं ॾंद खोटणी ॿधल। ख़ानकाही इस्तिलाह में उनखे सॾिबो आहे सफ़र याने मुरीदनि खां सालियाने ॾुन वसूल करण लाइ चढ़ाई। नज़रानू जेतिरो सरी सघे उहो ॾिजे मुरीद ऐं मुर्शिद जी हैसियत ते आहे। बांधण कन मुरीदनि ते सालियाने मुक़ररु हूंदो आहे उनखे चइबो आहे बांधण ॿधल। पुगुर पुन्य मुराद पुठियां जेकी बास हुजे या पुॼी सघे सो दरगाह ते आणे ॾिजे उहो आहे पुगुर। अदा ही कटक कंहिंजो? गुलण शाह साईं सफ़र ते चढ़ियो आहे। हा साईं हा, नेठि त बादशाह पीर जो पोटो आहे। भाऊ 1.25 लख घर मुरीद अथसि। हा अदा छो न, नेठि त कमाई थियल आहे। नूर आहिनि साईं नूर। हालांकि गुलण शाह साईं रसूल चोड़े जे रंग रोगन ऐं शिकिल शुबात में को वाजिबी फ़र्क़ु हूंदो उन हूंदे बि अॿोज मुसलमाननि लाइ नूर ई नूर बल्कि नूर अला नूर। मेहर तालके में वोटनि जे कढ हुयुसि हिक हंधि बीठा हुयासीं त परे खां ॾिठोसीं त धूड़ उॾामंदी अचे थी। मालूम थियो त पुनल साईं जो पोटो सफ़र ते चढ़ियो आहे। दादू ज़िले जो मशहूरु पीर थी गुज़रियो आहे। पीर उठ ते घोड़े सवार अॻु में वॾी लठ उभी उन में घड़ियाल ॿधल जंहिं घोड़े जी चाल ते जेको घोड़े जी चाल ते वॼंदो हले उन जे पुठियां वीहारो खन वटनि जो जन ते कामी कड़ा ऐं ख़लीफ़ा खड़ा सवार। हीअ आफ़त कंहिंजे घर ते मिड़ई कंहिं उमतीअ ते बार हूंदो झुगो त ग़रीब जो झण थी वेंदो। वटनि जा गुड़ दाणा गाह ऐं हेॾे कटक लाइ कुकड़ छेला खीर मखण फोटा दालचीनियूं उन खां पोइ नज़रानो हाओ जेकी झुगे में लहंदा सो खणंदा। उन खां पोइ हर कंहिं खिली ॾिनो। पीर साईं ॾिठो जवान थे अखियुनि में कजल जी रेख ऐं सुहारी खे तेल लॻल हुयुसि। पीर साईं जॾहिं दरगाह ते हूंदो त हर शइ जाइज़ हुको सिगरेट शराब भंग चर्स लेकिन सफ़र ते हलंदो त मुरीदनि जे ॻोठ वटि पहुची घोड़नि जूं रेना झले बीही रहंदो। ख़लीफ़ो भॼंदो सॼे शहर मां हुका ऐं चिलमूं खणाईंदो। उन खां पोइ पीर साईं शहर में क़दम रखंदो सवारीअ तां लहंदो त मौलूदनि जे विच में थी अॻिते वधंदो। क़दम आहिस्ते आहिस्ते वॾे वकार ऐं शान सां मुरीद जे ओता कया जे मुरीद दिलि घुरियो हूंदो त उन जे सिधो घर अंदरि घिड़ियो वेंदो। अहिड़ीअ तरह उहो सफ़र थींदो रहंदो
किथे राति किथे नेरनि किथे ॾोपहर जेको सणभो माल हूंदो या का छोकर वणी वई त 2-3 ॾींहं बि लॻी वेंदा। हर हर मुरीद जे पुठी पई ठपबी, साणसि खिली पियो ॻाल्हाइबो। ख़लीफ़ा खड़ा संदसि इख़लास ऐं ईमान जा ज़िक्र अज़कार करे पिया खेसि चाढ़ा ॾींदा ऐं संदसि पेर कढंदा। मतिलबु त अहिड़ीअ रीति मुर्शिद सगोरा सालियाने नज़राने जूं वसूलियूं कयूं पिया दरगाहुनि ते मोटंदा हुआ। ईमान जे ख़राबीअ, अक़ीदे जे बुराईअ ऐं इस्लाम खां सरासर इनहराफ़ीअ खां अलावा सिंधी मुस्लमान मथे बयानु कयल 36 मदनि में मुब्तला रहियो आहे, जंहिंजो नतीजो उहो निकितो जो जेका आमदनी या दौलत हिन खे पंहिंजे मुआशरत ऐं मईशत जे इस्तेहकाम ते सर्फ़ करणु घुरिबी हुई, सा हिननि पीरी मुरीदीअ वारे उन गोरख धंधे में ज़ाया करे पाण खे हमेशह बुखियो ॾुखियो रखी छॾियो ऐं उन जे मुक़ाबले में दरगाहूं ऐं पीर मुर्शिद हमेशह आबाद, हमेशह सरसब्ज़ ऐं ताज़ा तवाना, बिना मुशक़त, बिना कमाई ऐं सवाइ कंहिं ज़हमत जे सभु कुझु घर वेठे खेनि मुयसर ऐं मुहैया। जग पिया ढुरनि ऐं सवें पिया सलामी थियनि, सजदा कनि। हालनि जे झंडीअ लथल खटुनि ते गंबट जा खेस विझूं, पावनि खे सेज बंदि ॿधियूं, पुठियुनि खे तूल विहाणा ॾेयूं वेठा हूंदा। उन्हनि खटुनि ते वेठे खेनि हर को पियो पेरे पवंदो ऐं उन ई खटुनि ते हर को पियो नज़रानो रखंदो। उहे ई संदन खटूं हूंदियूं जन ते हथ रखी मुरीद पिया कसम ऐं साखूं खणंदा। चए रख साईंअ जे खट ते हथु, उते कूड़ ॻाल्हाए त ॿई जहान विञायई। के पीर त एॾा फिरऊन बेसामान जो माण्हू पेरे पियो हथनि खे चुमी ॾिनाई त खीकारींदसि बि कोन, ॼण गुर वरतल कुतो संदन पाक पेरनि खे नूसे वियो।